अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामीन कलाम सूरत अलहम्द कुरान जी जैसा किताबत में लिखत ऐं इब्तिदा कई वई आहे। इहो हर नमाज जी इब्तिदा में असां पढ़ंदा आहियूं। सूरत अलहम्द इनखे चइबो आहे। सूरत फातिहा भी नालो आहे। मुफ़स्सिरीन किराम इन सूरत जा नाला 15 ॾसिया आहिनि। एॾा कंहिं बि सूरत जा नाला आहिनि जेॾा हिन सूरत जा नाला आहिनि। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसदा विया आहिनि, उन में मुफ़स्सिरीन उहे नाला कढंदा विया आहिनि। इन सूरत जो नालो सूरत फातिहा भी चयो वेंदो आहे, चूंकि इन सूरत सां क़ुरान जी इब्तिदा कई थी वञे। ऐं अहिड़ी तरह सां हिनखे सूरत अलहम्द भी असां चवंदा आहियूं, चूंकि हिन में पहिरियों पहिरियों लफ़्ज़ सूरत अलहम्द बीठो आहे। जीअं असां सूरतूं के अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे पहिरें लफ़्ज़ खे ॾिसी उहे सूरतूं ईअं चवंदा आहियूं। इज़ा जा नसरुल्लाह वल फ़तह हिनखे चवंदा आहियूं इज़ा जा नसरुल्लाह। अहिड़ी तरह सां ॿियूं बि खोड़ सूरतूं अहिड़ी तरह सां हिन में मुंड में अलहम्द आहे, तंहिंजे कारण हिनखे सूरत अलहम्द भी चवंदा आहियूं। हिन जो नालो सूरत शिफ़ा भी आहे। हदीस में ईंदो आहे त हीअ सूरत शिफ़ा ॾींदड़ आहे, तंहिंजे कारण हिन सूरत खे शिफ़ा भी चयो वेंदो आहे। ऐं अहिड़ी तरह सां हिन सूरत जो नालो काफ़िया भी आहे, याने हीअ सूरत हर शइ खां काफ़ी आहे। ऐं हिन सूरत जो नालो जेको आहे वाफ़िया भी आहे, याने मक़सदनि खे पूरो कंदड़। जेको हिन सूरत खे पढ़ंदो अल्लाह ताला हुन जे कमनि खे पूरो कंदो। अहिड़ी तरह सां हिन सूरत के सब मसानी भी चइबो आहे। अहिड़ियूं 7 आयतूं जेके बार बार दोहरायूं वेंदियूं आहिनि। नमाज में हर रकात में हिनखे दोहरायो वेंदो आहे, तंहिंजे कारण हिन जो इहो भी नालो आहे। ऐं अहिड़ी तरह सां उम्मुल किताब भी हिनखे चयो वेंदो आहे, छो त समूरे किताब जी जेको आहे त ख़ुलासो आहे क़ुरान मजीद जो। ॿिया भी हिन जा खोड़ हदीसनि में नाला आया आहिनि। उलमा इकराम हिन जा 15 नाला जेको आहिनि त आम तौर ते ॾसिया आहिनि, जंहिंखे हज़रत मौलाना सदर साहब रहमतुल्लाह अलैह ऐं अहिड़ी तरह सां जेको आहे साहिब मालिमुल इरफान पंहिंजे तफ़सीर मालिमुल इरफान जिल्द नंबर 1 जे अंदरि इन नालनि खे जमा कयो आहे। हज़रत अब्दुल हमीद सवाती रहमतुल्लाह अलैह। बहरहाल इरशाद फरमायो रब्बुल जलाल वल इकराम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ रब्बिल आलमीन, जेको तमाम जहाननि जो पालींदड़ आहे, पालनहार आहे। रब चइबो आहे जेको नंढपण खां वठी ओ वॾराए पत ईअं पाले आसे आसे वॾो कंदो अचे, उनखे चइबो आहे रब, याने तरबियत कंदड़। अल्लाह ताला इंसाननि खे भी पाले थो, अल्लाह ताला जिन्ननि खे भी पाले थो, हैवाननि खे भी पाले थो। हर शइ खे अल्लाह ताला ई पाले थो। अर्रहमानिर रहीम, जेको वॾो बाजारो, अर्रहीम मेहरबान आहे। मालिक यौमिद्दीन, जेको क़यामत वारे ॾींहं जो बादशाह आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधो रस्तो ॾेखार। सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम, अहिड़ो सिधो रस्तो जिन जे मथां तूं इनाम कयो उन्हनि माण्हुनि जो सिधो रस्तो। गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन, जेको आहे त अहिड़नि माण्हुनि जो रस्तो रब न ॾेखारे जिन जे मथां तुंहिंजो गज़ब थियल आहे ऐं जेके गुमराह आहिनि अहिड़नि माण्हुनि जो रस्तो न ॾेखारे। इहो सूरत अलहम्द जो तर्जुमो हुयो। अल्लाह ताला फरमायो तमाम तारीफ़ुनि अल्लाह ताला जूं, जेको तमाम जहाननि जो रब आहे। रब जी तारीफ़ करणु घुरिजे। ऐं जहान घणा आहिनि, उलमा इकराम जा उन में मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि। हिकिड़नि उलमा फरमायो जेके जहान आहिनि जेको आहे त उहे 1000 जहान आहे। ॿियनि उलमा फरमायो 18,000 जहान ऐं आलम आहिनि। ऐं 3 उलमा फरमायो, इन्हनि खे इमाम बग़वी रहमतुल्लाह अलैह नक़ुल कयो आहे
टियों आखिरी कौल इहो आहे त अल्लाह ताला 80,000 आलम पैदा कया आहिनि, 80,000 जहान पैदा कया अथई, जंहिंमें जेको आहे 40,000 समुंड में रहनि था ऐं 40,000 जेको आहे त ख़ुश्की वारा आलम आहिनि। इंसाननि जो जहान जुदा आहे, जिन्हनि जो जहान जुदा आहे, पखियुनि परिंदनि जो जहान जुदा आहे, ईअं हर कंहिं जा जहान जुदा आहिनि। पर सभिनी जहाननि में जेका मख़लूक रहे थी उनखे पालींदड़, उनजो पालनहार अल्लाह तबारक व तआला ई आहे। खल्कियो भी उन आहे, रिज़्क भी अल्लाह ताला ई ॾे थो। यादि रखो, जंहिं अल्लाह ताला खल्कियो आहे त रिज़्क भी उहो ई अल्लाह ताला ॾे थो। वक़्त जो को चोर आहे, पोइ चोरी कंदे कंदे हुन चयो त जेको आहे त अॼु मां जेको आहे त तौबा थो कयां, अल्लाह ताला चोरी मूंखे भी खाराए थो, चोर खे ॿियनि खे भी खाराए थो, तंहिंजे कारण मां हलाल रोज़ी खावां, अल्लाह ताला उहो ई खाराईंदो, छो त चोरी में अॻिते जहान में पुछा थींदी। जॾहिं वञे पियो ॾिसे पियो त हिकिड़ी सुकल खजी आहे, ॿी आली खजी आहे, हिकिड़ी खजी ते खारकूं बीठियूं आहिनि, ॿी खजी सुकल आहे। हिकिड़ो पखी आयो आहे, अची करे जेको आहे त उन खारकुनि मां कुझु खारकूं खणी करे ओ वञी करे सुकल खजी जे मथां थो रखे। जॾहिं उन चोर तवजे सां ॾिठो त उन सुकल खजी जे मथां नांग वेठो आहे जेको कटियल आहे, लेकिन उनखे सुकल खजी जे मथां उहे आलियूं खारकूं खणी पखी ॾींदो थो वञे। त उहो चोर हैरान थी वियो, जेको सुकल खजी जी चोटीअ ते अल्लाह ताला रिज़्क पहुचाए थो सघे नांग खे, उहो अल्लाह ताला मूंखे बि रिज़्क पहुचाए थो सघे। त हुन तौबा कई। त ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला पंहिंजो हुजे या दुश्मन हुजे, हर कंहिंखे अल्लाह ताला पैदा कयो आहे, त रिज़्क बि अल्लाह ताला ॾे थो। अर्रहमान अर्रहीम, जेको तमामु बाजारो, अर्रहीम मेहरबान आहे। ॿिन्ही में रहमत जी माना आहे त हू भी रहमत वारो, ही भी रहमत वारो, पर अल्लाह ताला ॿ नाला रहमत जा गॾे आंदा, तंहिंजे कारण तव्हां त ॿारनि खे ख़बर पए त सभ खां वधीक रहम वारो जेको नालो आहे उहो मां अल्लाह ताला जो नालो आहे। हिकिड़ो उलमा इकराम फरमाइनि था, इहो कौल आहे त अर्रहीम उनखे चइबो आहे जेको सिर्फ़ु आख़िरत में मुस्लमान जे मथां रहम करे, रहमान उनखे चइबो आहे जेको दुनिया में बि रहम करे, आख़िरत में बि रहम करे, पंहिंजनि ते बि रहम करे, परावनि ते बि रहम करे। चूंकि ॾिठो वञे न, जेकॾहिं काफ़िरनि जे मथां रहम न हुजे त अल्लाह ताला उन्हनि खे खाइण बि न ॾे, पीअण बि न ॾे, हिन धरती जे मथां घुमण बि न ॾे, हिन धरती खे बाहि बणाए छॾे। लेकिन जे अंब मों मिठास मुस्लमान खे थी महसूस थिए, उन अंब मों मिठास काफ़िर खे बि महसूस थी थिए। जेका शइ असांखे भली लॻंदी आहे खाइण पीअण में, उहा ई काफ़िरनि खे ओड़ो ई ज़ाइको ईंदो आहे। असां पाणी पीऊं था, उञ ख़तम थी वञे, काफ़िरनि खे बि रब पीआरे थो, उञ ख़तम थी वञे। इन खे चइबो आहे त दुनिया में बि अल्लाह ताला रहम वारो आहे, आख़िरत में बि रहम वारो आहे। पर रहमान चइबो आहे जेको दुनिया में पंहिंजनि परावनि काफ़िरनि मुस्लमाननि जे मथां बि रहम करे। रहीम चइबो आहे इहो नालो आख़िरत जे हिसाब सां क़यामत जे ॾींहुं काफ़िरनि जे मथां को रहम न हूंदो, रहीम जी सिफ़त इहा अल्लाह ताला मुस्लमाननि जे मथां कंदो। त इहे ॿ अल्लाह ताला नाला हिन बिस्मिल्लाह जे अंदरि आंदा आहिनि, छो त इहो जंहिं महिल तंहिं महिल पढ़ंदा आहियूं, तंहिंजे कारण अल्लाह ताला इहे ॿ नाला रहमत वारा आंदा। ऐं अजीब अंदाज़ आहे अल्लाह ताला जी रहमत जो। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह वरी इन जे लाइ ईअं फरमाईंदा आया त रहीम चइबो आहे जेको घुर त अता करे, रहमान चइबो आहे जेको बिना घुरण जे अता करे। रहीम चइबो आहे जेको घुरे सां अता करे, रहमान चइबो आहे जेको बिना घुरण जे अता करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां अम्मा जे पेट में वियासीं, कन रब बिना घुरण जे ॾिना, हथ ई न ठहिया आया, छा घुरूं? हथ अल्लाह ताला बिना घुरण जे ॾिना, अखियूं ॾिनई, कन ॾिनई, नक ॾिनई, दिमाग़ ॾिनई, पेर ॾिनई, हिकु हिकु आंड्रे जो वकर हीअं कढी वरी हीअं पियो ठाहे, वरी हुनखे कढी हीअं पियो ठाहे, वॾी कारीगरी सां अल्लाह ताला हेॾा क़ीमती उज़वा ॾेई छॾिया। अल्लाह ताला फरमायो त इहे जेको अंत मां तूं जेको आहे त घुरियो कोन हुयो बिना घुरण जी, इहो अल्लाह ताला फरमायो मां तोते एहसान कयो आहियां जो हिकिड़े कतरे में अल्लाह ताला तोखे इंसान फराए छॾियो आहे। ऐं अल्लाह ताला फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, ईअं न आहे जो कचरे में जेको आहे त कतरे में तोखे इंसान बणायो, बल्कि सुहिणो बणायो साईं, तमामु मख़लूक में सुहिणो बणायो साईं। इहो इंसान जॾहिं अम्मा जे पेट में ठहियो आहे त अल्लाह ताला बिना कंहिं घुरण जी ईअं ठाहे छॾियो आहे। त इंसान खे इंसान जा रब को का शइ घुरी कोन, अल्लाह ताला हुनखे सभु कुझु उहो अता करे छॾियो। त अर्रहमान अर्रहीम, शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे रहीम जंहिंखां घुरियो वञे त अता करे, रहमान जंहिंखां घुर या न घुर बिना घुरण जे अता करे छॾे। अल्लाह ताला जी रहमत घणी आहे, तंहिंजे कारण अल्लाह तबारक व तआला बिस्मिल्लाह में बि इहे ॿ नाला सिफ़ाती हणाए ऐं अलहम्द में बि इहे ॿ नाला अची विया।
चूंकि रब जा नाला खोड़ आहिनि, चूंकि कल पढ़ी चुका है सिफ़ाती अल्लाह ताला जा जेके नाला आहिनि उहे 3000 रखनि। किन उलमा इन खां बि लातादाद ॾसिया आहिनि। त उन्हनि में अल्लाह ताला जो कहार भी नालो आहे, अज़ीज़ भी नालो आहे, ज़बरदस्त, अहिड़ी तरह सां जब्बार भी नालो आहे अल्लाह ताला जो। ये अल्लाह ताला जा हिकिड़ा जलाली नाला आहिनि। लेकिन अल्लाह ताला बिस्मिल्लाह जे अंदरि अर रहमान अर रहीम ये ॿ नाला रखिया आहिनि रहमत वारा। तव्हां त बाने खे ख़बर पए त मां अल्लाह ताला जो अज़ाब बिल्कुलु अज़ाब आहे, पर मां रब जी रहमत अज़ाब खां वधीक आहे। मां रब जी रहमत अज़ाब खां वधीक आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां अर्श जे चौकट ते ॾिठुमि, अर्श जी जेको आहे त ओ पटीअ ते लिखियलु हुयो। अल्लाह ताला अर्श जी पटीअ ते हिकिड़ी लिखाए छॾी आहे तहरीर, उन ते लिखियलु आहे त अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजी रहमत जेको आहे मुंहिंजे अज़ाब खां घणी आहे, मुंहिंजी रहमत मुंहिंजे अज़ाब खां घणी आहे। इहो अर्श जी ओ छाती ऐं उन जी पटीअ ते लिखियलु आहे। अल्लाह ताला अर्श जी पटी ते इहा ॻाल्हि लिखाए छॾी आहे त अज़ाब मुंहिंजो अज़ाब आहे। ईअं न आहे त अज़ाब बि घटि आहे, अज़ाब में अल्लाह ताला जो अज़ाब आहे, लेकिन मां रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी रहमत तमाम घणी आहे। ऐं हदीस पाक में ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी हुयो। पोइ उहो जेको आहे त वञे पियो रस्ते सां त झिरकी जो बच्चो हुजे। पोइ उन झिरकी जे बच्चे खे जेको आहे त सहाबीअ खयो, सहाबीअ झिरकी जे बच्चे खे जो खयो त उन जी जेका माउ हुई अची करे ज़ोरी सां ठूंगा हणण लॻी ऐं उहा बि उन जे जेको आहे त उन जे इर्द गिर्द घुमण लॻी। सो जेको आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे उहो खणी आयो बच्चो जेको आहे त चादर में वेड़े। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खोलियो, खोलियो जीअं जो त बच्चो हेठो पियो आहे ऐं झिरकी उहा अची करे मथो जेको आहे त वेही रही आहे, यानी पंहिंजी परवाह नथी करे। चए थी त कुझु बि जेकॾहिं धक बक लॻे त मूंखे लॻे बच्चे खे त पंहिंजे वेड़े वेठी आहे त बच्चे खे वार बि वंगो न थिए। इहो माना झिरकी जो प्यार हुयो। माना झिरकी ईअं बि सम्झे त हाणे मां शिकारी जे हथों क़ैद थी आई आहियां, जेको बि करनि कुहनि छा बि करनि पहिरियों माते पोइ मुंहिंजे बच्चे ते पहुचनि। त साहबा हैरान थी विया। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तव्हां हिन जे मथां हैरान था थियो? चए साईं हा हैरान थियण जी ॻाल्हि आहे, हैरान था थियो त पखी ॾिसो केॾी न पखी आहे, लेकिन उन जी पंहिंजे बच्चे जे बारे में केॾी मोहबत आहे। चए थी मां टुकड़ा टुकड़ा थियां, मुंहिंजे बच्चे खे जेको आहे त वार बि वंगो न थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही, मूंखे उन रब जी ज़ात जो कसम आहे जंहिंजे हथ में मां मोहम्मद जी जान आहे। यादि रखो अल्लाह ताला मोहब्बत ऐं रहमत खे अल्लाह ताला 100 हिसा कया आहिनि। हदीस जा लफ़्ज़ आहिनि अल्लाह ताला रहमत खे 100 हिसा कया आहिनि। पोइ उन रहमत मां 99 अलॻि हिसा कया अथई, हिकिड़ो हिसो पूरी काइनात जे दिलनि में छाए छॾे, तक़सीम करे छॾे हिकिड़ो हिसो। पोइ उन हिसे मां इंसान पंहिंजे बच्चनि सां बि मोहबत कंदो आहे, पखी पंहिंजे बच्चनि सां बि मोहबत कंदो आहे, हथा के शींहुं दरंदो आहे उहो बि पंहिंजे बच्चनि सां मोहबत कंदो आहे। इहे जेके बि शयूं ऐं बच्चो त बच्चो रहियो, इंसान इंसान जे मथां जेको रहम कंदो आहे, जेको ॿिए कंहिं शइ जे मथां मज़लूम जे मथां रहम कंदो आहे, इहो उन रहमत जो हिसो आहे। हिकिड़ी रहमत जो हिसो किरोड़े इंसाननि अरबन खरबन पखियुनि जानवरनि दरंदनि परंदनि में अल्लाह ताला तक़सीम कयो। उन जे हिसे जे तक़सीम थियल मां हे पखी ॾिसो था कीअं थो पंहिंजी जेको आहे त बच्चे सां प्यार करे। इहो रब जी रहमत जो 100 हिसो मां उहो आख़िरी हिसो 99 साल करे हिकिड़ो हिसो उन में बि तक़सीम कयो आहे पूरी काइनात में। उन में जेतिरो हिन जो हिसो हुयो रहम जो उहो तव्हां ॾिसो था केॾी थी बच्चे सां मोहबत करे। सॼो फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही, ही हिकिड़ी रहमत खे रब तक़सीम कयो आहे। इन खे खणी करे बकायूं 99 अल्लाह ताला रहमतूं खणी करे क़यामत में 100 रहमतूं मिलाए करे अल्लाह ताला पंहिंजे मुस्लमान बाननि जे मथां रहम कंदो। इहा हदीस आहे मिशकात जी। त एॾो माना अल्लाह ताला जो रहम आहे, अल्लाह ताला जो गज़ब बि आहे। ओ जेको आहे त अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह ताला जी रहमत खां मायूस न थियो। जेको आहे त अल्लाह ताला समूरनि गुनाहनि खे बख़्शींदो आहे। तंहिंजे कारण अल्लाह ताला बार बार जेको आहे त बिस्मिल्लाह में ई ॿ लफ़्ज़ ॾेराया, छो त रब जो कहार बि नालो हुयो, जब्बार बि नालो हुयुसि। ॿ नाला इहे रहमत वारा ॾेराए तव्हां त ॿारनि खे ख़बर पए त मां अल्लाह ताला रहीम आहियां, रहमान आहियां, मां माफ़ कंदो आहियां, मां लेखा करण वारो कोन आहियां को, माण्हुनि जा गुनाह माफ़ कंदो आहियां। ॻाल्हि इहा त बाना अची त ॾेखारिनि त इहो आहे अर रहमान ऐं रहीम जो मतिलबु। ऐं अहिड़ी तरह सां हदीस पाक में ईंदो आहे, मिशकात जी हदीस आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो जिल्द नंबर सानी में पढ़ी चुका आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो क़यामत जे ॾींहुं हिकिड़े बाने खे आंदो वेंदो,
ऐं जेको आहे त उहो बानो अची करे परेशान थी वेंदो वो बानो अची करे जेको आहे त अल्लाह ताला फरमाईंदुसि त तूं जा जेको आहे त गुनाह घणा आहिनि ऐं तूं जहन्नम में हलियो वञ। वो चवंदो बिल्कुलु साईं मुंहिंजा गुनाह बिल्कुलु घणा आहिनि, मां जहन्नम में तो हलियो वञा। पोइ अल्लाह तबारक व तआला उन जा गुनाहनि जा दफ़्तर खोलींदो। 99 हदीस में ईंदा आहिनि गुनाहनि जा दफ़्तर हूंदसि, हिकु गुनाह जो दफ़्तर एॾो हूंदुसि जो ईअं नज़र खुटे गुनाह जो दफ़्तर न खुटे, एॾो माना लिखियल गुनाहनि जा दफ़्तर। पोइ एॾा 99 उन जा गुनाहनि जा दफ़्तर हूंदसि। पोइ अल्लाह ताला फरमाईंदो त हाणे त तुंहिंजे मथां जहन्नम अचे साईं बिल्कुलु। पोइ अल्लाह ताला हिकिड़ी पर्ची ॾेखारींदो, अल्लाह ताला फरमाईंदो हीअ वञी करे तोरे आहे हिननि में। त उहो चवंदो जेको आहे त ही सिजिलात, ही जेको आहे त गुनाहनि जा दफ़्तर काॾे, ही बिताका, ही चिठी काॾे आहे त हे जेको आहे त गुनाहनि जा हेॾा हेॾा वॾा दफ़्तर हिकु ॾिसूं था त नज़र खुटे थी, उहो नथो खुटे। 99 रब साईं गुनाहनि जा दफ़्तर, हीअ चिठी उन्हनि जे साम्हूं छा वज़न कंदी? अल्लाह ताला फरमाईंदो त मां जेको आहे त ॿारनि जे मथां ज़ुल्म न आहियां कंदो, तूं तोराए हा। जॾहिं आमाल नामे में रखिया वेंदा, हदीस में ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उहे आमाल नामे में जॾहिं 99 दफ़्तर रखिया वेंदा, हेॾो हिन हिकिड़ी चिठीअ खे रखियो वेंदो त उहा जेको आहे त चिठी जेको आहे त वज़नी थी वेंदी, उहे दफ़्तर मथे उॾामी वेंदा। पोइ उहा जॾहिं चिठी खोली वेंदी त उन में इहो ई मुस्लमाननि वारो कलमो लिखियलु हूंदो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। त ॻाल्हि इहा आहे त होॾे जेको आहे त गुनाह हुया, थियण त ईअं खपे न की गुनाहगार आहे त जहन्नम में विझणु खपे हा, तोड़े जो मुस्लमान आहे गुनाहनि जी बि त सज़ा काटी आहे। ॻाल्हि इहा आई त हुते अल्लाह ताला पंहिंजो फज़ल जो फेरो फेरियोसीं, रब ताला इहो फज़ल फेरियसि, माना अल्लाह ताला माफ़ करे छॾियोसीं, हिन में एॾो वज़न करे छॾियसि। त ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला रहमान ऐं रहीम जेको आहे हिन जी सिफ़त रहमत ॾे दा थी करे त अल्लाह ताला जी रहमत घणी आहे। थोरो वेझो अची त ॾिसो अल्लाह ताला जी तमामु रहमत घणी आहे। तंहिंजे कारण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आया, हिकिड़ी कुराड़ी आई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻी, ए अल्लाह जा रसूल जेको आहे त छा अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि सां मोहबत नथो करे? तंहिंजे फरमाया करे थो, अम्मा खां वधीक करे थो। पोइ उहा कुराड़ी चए पई या रसूल अल्लाह, मां बाहि पई पारियां, मुंहिंजो बचो हुयो। पोइ उहो बाहि जे जेको आहे त वेझो अचे पियो, पोइ मां उनखे परे पई कयां, मां अम्मा थी करे चवां पई त बाहि जो तओ बि मुंहिंजे बचे खे न लॻे। पोइ अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे कीअं थो जहन्नम में विझे? इहो हिकिड़ो सुवाल पंहिंजी जॻह ते हुन कयो। रिवायत में ईंदो आहे हुज़ूर असांजे अखियुनि में पाणी वही आयो, हज़रत जिबरील लही आयो, हज़रत जिबरील फरमायो सोना इन पोड़ी औरत खे चओ त बिल्कुलु अल्लाह ताला खे पंहिंजा ॿियाना प्यारा आहिनि। बच्चो माउ खे मां सम्झंदो आहे, अम्मा हुन सां वॾो प्यार कंदी आहे। इहो बच्चो जेकॾहिं घटि वधि ॻाल्हाईंदो त अम्मा हिनखे बददुआ हणी छॾींदी। अहिड़ी तरह सां बाने अल्लाह ताला खे प्यारा आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त बानो रब खे पंहिंजो रब त मने न, रब खे रब त मने न। बानो हीअं थो वञे, अल्लाह ताला तो फरमाए हय्या अल सलाह हय्या अल सलाह हय्या अल फलाह हय्या अल फलाह। रब कामयाबी जा दर्स ॾे, लेकिन इहो बानो पुठी ॾेई करे हले त इहो बानो त न चइबो न, बानो बानो आहे, अल्लाह ताला खे प्यारा आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त बानो बानो थी करे रहे। त बहरहाल अल्लाह ताला जी रहमत घणी आहे। मालिक यौमिद्दीन क़यामत जे ॾींहं जो बादशाह, छो त दुनिया में जेतिरा बि इंसाफ़ आहिनि, बअज़ औक़ात मज़लूम सां इंसाफ़ थींदो बि आहे, बअज़ औक़ात मज़लूम सां इंसाफ़ न बि थींदो आहे। क़यामत जे ॾींहं जो मालिक यानी उन ॾींहुं हिसाब किताब ज़रूरु उनखे ॾिनो वेंदो, उनखे हक़ इंसाफ़ ॾिनो वेंदो। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, ख़ासि तुंहिंजी इबादत कयूं था ऐं ख़ासि तोखां ई मदद वठूं था। इहदिना सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधो रस्तो ॾेखारे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा आया, इन जो मतिलबु आहे असांखे सिधे रस्ते जे मथां मज़बूत रख। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, अहिड़ो सिधो रस्तो कहिड़नि माण्हुनि जो जिन जे मथां तूं इनाम कयो आहे, यानी नबी सिद्दीक़ शहीद सालिह गैरिल मग़ज़ूबि अलैहिम, यानी उन्हनि खां सवाइ जिन जे मथां तूं गज़ब कयो आहे उहो रस्तो न ॾेखारियईं रब, यानी यहूदी वल ज़ालिन ऐं गुमराहनि खां बि या अल्लाह असांखे हटाईंजाई। यानी ईसाई गुमराह थी विया, ईसा अलैहिस्सलाम खे किन चयो त अल्लाह आहे, किन चयो अल्लाह जो पुटु आहे। यहूदियुनि जे मथां अल्लाह ताला जो गज़ब थी वियो। इहो अल्हम्दुलिल्लाह जेको आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जो खुलासो हुयो। ऐं अहिड़ी तरह सां हिन जा फ़ाइदा बि खोड़नि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं फरमायो त इहे जेको आहे त शफ़ा आहे, हिकु हदीस में ईंदो आहे हिन में ज़हर जो इलाज आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हुया जिन में हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि हुयो। पोइ वञनि पिया जेको आहे त कंहिं सफ़र ते, त हिकिड़ो ॻोठ अची वियो, उन्हनि खे चयूं त जेको आहे त असांखे रहण जे लाइ बि ॾियो ऐं कुझु खाइण पीअण जे लाइ बि ॾियो, महिमान करे हिते रखो। त उन्हनि जो असां तव्हांखे कोन रहाईंदासीं। सो सहाबा इकराम ॻोठ खां ॿाहिरियों हिकिड़ो डेरो हुयो, उते वञी करे जेको आहे त पंहिंजी जॻह ठाहे वेही रहिया।
उन खां बाद में झट खां कुछ वक्त गुज़रियो रात जो त ब शख्स ॻोठ मूं आया। इहो हदीस जे किताबनि में ईंदो आहे। ब शख्स आया, चई यारो तव्हां में जेको आहे त कोई काइन आहे, मंत्र बंतर पढ़ंदा आहियो? चई छा थियो आहे? चई असांजे सरदार खे विछू खाई वियो आहे, हाणे उहो रड़ियूं थो करे, उनजे बारे में तव्हां वटि कोई इलाज आहे? हज़रत अबू सईद फरमायो इलाज आहे, पर तोखो बकरियूं वठंदो ताईं। इलाज आहे, तव्हां महिमानी न कई आहे, बकरियूं वठंदो ताईं। चई घणियूं? चई जेको आहे त 30 बकरियूं वठंदो ताईं। हदीस जा लफ़्ज़ आहिनि। हज़रत अबू सईद ख़ुदरी ऐं ॿिया साहब विया, उन ते झाड़ ऐं अलमद शरीफ़ पढ़ियोसीं त उनजो दर्द ख़तम थी वियो। 30 बकरियूं उन्हनि खां वरितऊं। हाणे अची करे ख़ुशि पिया थियनि त जेके महिमानी न पिया करनि, अलाह ताला कीअं रिज़्क़ जो इंतज़ाम कयो। हिकिड़ा साहबा त ख़ुशि थिया त असां खाऊं था। कुछ साहबा चवन त न यार, असां जेको आहे त क़ुरान पढ़ी करे इहो क्यों आहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वञी करे फतवा पुछदासीं। साहबा चयो ठीकु आहे, हलिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे साईं ॾे आया। साईं जेको आहे त हीअ ॻाल्हि हीअं थी आहे। साईं फरमायो छा पढ़ियो आहे? चए साईं अलहमद पढ़ियो। साईं फरमायो तव्हांखे कीअं ख़बर पई इन अलहमद में शफ़ा आहे? चए साईं तव्हां पाण चवंदा आहियो शफ़ा आहे, त असां चयो शफ़ा आहे ई आहे, तव्हांजो कौल सचो आहे। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिल्कुलु, तव्हां हिकिड़ो सम्झो त इलाज कयो आहे। हिकिड़ो आहे क़ुरान ॿुधी ॿियनि खे नसीहतां करणु, इन ते पैसो न आहे वठिणो। हिकिड़ो आहे इलाज जे तौरु, जीअं झाड़ फूक हूंदी आहे। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां झाड़ फूक इलाज तौरु कयो आहे, इहो जाइज़ आहे। इन जो सबूत इहो आहे, जेको अथव बकरी मां गोश्त त मुंहिंजो पंहिंजो हिसो मूंखे बि ॾेई छॾियो। मतिलबु इहो ई जॾहिं मां रसूल खावां थो त जाइज़ आहे न। इन में उलमा इकराम फरमायो आहे, जेकॾहिं झाड़ फूक ते कोई जेको आहे त सलात वग़ैरह ते कोई वठे थो त ठीकु आहे, लालच न करे। जेकॾहिं कोई वठे थो त को अर्ज़ न आहे। बाक़ी जेकॾहिं बहितर आहे त माण्हू पाण ॾियनि, घुरे कंहिंखां कोन। बाक़ी जेकॾहिं कोई मुनासिब वठे थो त को अर्ज़ न आहे। इन हदीस जी रोज़ सां जीअं साहबा हुन सां ॻाल्हायो। बहरहाल हिन में शफ़ा आहे, ऐं अहिड़ी तरह सां अलहमद में वॾियूं शफ़ायाबियूं आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो अलहमद शरीफ़ हर बीमारी खां जेको आहे त इलाज आहे, दवा आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबल क़ब्र वक़िना अज़ाबल हश्र वक़िना अज़ाबल मीज़ान इग़फ़िर लना या हन्नान या मन्नान या क़ाज़ी हवाइजिल फ़ुक़रा वल मसाकिन सब्बित अक़दामना अलल इस्लाम वल ईमान बिरहमतिका या अरहमर राहिमीन इरहम अलैना या रहमान वग़फ़िर लना या गफ़ार वग़फ़िर लना या सत्तार अल्लाहुम्मा अस्तर अलैना या सत्तार नसअलुका आफ़ियतन व रहमतन व बरकतन या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा अलक़ि फ़ी क़ुलूबिना हुब्बल हरमैन शरीफ़ैन सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल